नसीराबाद गुलजान खान चांडियो क़ौमी अवामी तहरीक जे सरते सिंध में अफ़गाननि खे आबाद करण वफ़ाक़ी नौकरियुनि मां सिंधी माण्हुनि खे बरतरफ़ करण ज़रई पाणी जी खोट ज़मीन ते कब्ज़ा करण ख़िलाफ़ टैक्सी स्टैंड खां एडवोकेट इनायत तुन्यो ज़मीर मुंगेरी अली अकबर ख़ासकेली ज़मीर सियाल माशूक मरखंड काशिफ गाडी अयाज़ सरताज चांडियो ज़हीर कल्होड़ो अयूब शेख ऐं ॿियनि कारकुननि जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी वई जेका शहर जे मेन बाज़ार बैंक स्क्वायर मोबाइल मार्केट क्लाथ मार्केट मिर्च बाज़ार मच्छी मार्केट खां थींदे आर्थर शाख जे पुल ते पहुती जिथे अॻवाननि जनरल बाडी खे ख़िताब कंदे चयो त सिंध खे माले गनीमत सम्झी हर पासे खां सिंध तोड़े वफ़ाक़ी गवर्नमेंट धाड़ा हणी फुरलुट करे रही आहे। सिंध में गैर क़ानूनी तौर अफ़गानिस्तान मां धाड़ेलनि जी लोध आणे आबाद करण जो साज़िशूं थी रहियूं आहिनि जॾहिं त अॻे ई सिंध जे गादरी वारे शहर कराचीअ में लखें अफ़गानी बहारी बंगाली बरी आबाद आहिनि जंहिंखे वफ़ाक़ी गवर्नमेंट हितां जा सुञाणप कार्ड जारी करे कराचीअ जी फ़ैक्ट्रियुनि ऐं वसीलनि में नौकरियूं सां लॻायो आहे जेको सिंधी माण्हुनि जे हक़नि ते धाड़ो आहे। ॿिए पासे ज़रई पाणी थी वञे पर अञा ताईं बहाने छॾियो वियो। सिंध जे पुछड़ीअ में आबाद थींदड़ लखें एकड़ ज़रई ज़मीन बंजर थी चुकी आहे। हाणे आबादगार फाका कशीअ बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी बसर पिया कनि पर पेपलनि ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट जे कन ते जूअं बि कोन थी चुरे ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट सिंध दुश्मन वफ़ाक़ी मिनिस्टर दहशतगर्द तंज़ीम जे अॻवान फ़रोग़ नसीम सां मिली करे सिंधी माण्हुनि खे वफ़ाक़ी इदारनि मां बरतरफ़ पई करे जे सबबि लखें ख़ानदाननि जो मुआशी क़त्ल आम थींदो ऐं पीपी गवर्नमेंट बहरिया टाउन जे आड़ में मल्के रियाज़ सां गॾिजी सिंध जा क़दीमी ॻोठ ॾाहे कब्ज़ा पई कराए रही आहे जे सबबि सम्झूं था त पीपला सिंध दुश्मन ऐं करप्ट माण्हुनि आहिनि। उन्हनि वटि अवामी भलाई को बि पैकेज कोन्हे बसि पेट भरियो पॉलिसी तहत 13 सालनि खां गवर्नमेंट पिया कनि घरनि था करियूं त सिंध में अफ़गानी आबाद करण जी साज़िश ज़रई ज़मीन पाणीअ जी खोट सिंधी माण्हुनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करण जी साज़िश ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ा करण बंदि कया वञनि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ नसीराबाद।